नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। अवां खे पीरजो कोट खां ख़बर ॾींदाऊं त पीरजो कोट में कोरोना वायरस सबबि 10 ॾींहं बि पीरजो कोट में मुकमल तौर लॉकडाउन आहे। कारोबार मर्कज़ बंदि आहिनि। इंतज़ामिया पारां सिक्योरिटी सख़्त कई वई आहे। वधीक तफ़सील ॿुधाए रहिया पीरजो कोट में नौमान अली पंहिंजी हिन रिपोर्ट में। कोट में नाए 10 ॾींहं खां वठी लॉकडाउन आहे। जेको हितां जो पोरियत तबिको आहे, मज़दूर तबिको आहे, उहो इंतिहाई परेशानी में मुश्किल आहे। असां हुन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं, वीचारा कंदासीं त गुज़र सफ़र कीअं पियो थिए। कुझु बि कोन्हे, मज़ूरी बड़ी आहे कोन। असां वांदा वेठा आहियूं, 15-20 ॾींहं थी विया आहिनि। हाणे बेरोज़गारी ख़तमु थिए ई कोन थी। वरी 10-15 ॾींहं ॿिया चया अथऊं, वरी 10 ॾींहं मथां ॿिया हिन जो रखियो अथऊं। हाणे काॾे वेंदासीं गरीब माण्हू कयो पिया? हाँ बाबा, हुकूमत खां कहिड़ी अपील पिया कयो? हुकूमत चवंदा त असां गुज़ारिश आहे त असां गरीब माण्हुनि खे कुझु ॾियनि। साईं बसि सिंध जा माण्हू त वीचारा जेको आहे बसि बुख में मरनि पिया। हिकु जेको आहे हुकूमत ॾिए कुझु ई कोन। वरी लॉकडाउन ॾाइण बीमारी जे करे माण्हू घरनि में वीचारा लिका पिया आहिनि। हाणे जेको आहे सो अवाम मरे थो बुख जे करे। अवाम जेको आहे सो मरी रहियो आहे। मज़दूर माण्हू आहियूं, मज़दूरी लॻे कोन थी। हे वायरस जो ज़माने में वायरस थी वई आहे। माण्हू अवाम पुलिस ॿाहिरि था लिकिरूं त पुलिस जो ॾंढो आहे। काॾे वञूं लिकिर नथा सघूं। मज़दूरी आहे त मज़दूरी बंदि लॻी वई आहे। बेरोज़गार मथां हुकूमत चए त असां सभु कुझु ॾींदासीं, न त मिलो त कुझु बि कोन्हे। साईं असां त नौकरनि वारा माण्हू आहियूं अल्हम्दुलिल्लाह, पर जेके वीचारा ग़रीब माण्हू आहिनि, जेके रोज़ु खाइनि रोज़ु आणनि, उन्हनि जे लाइ ॾाढी तकलीफ़ आहे। हाणे जेको वज़ीर आला कयो आहे त जेके माण्हू ॿाहिरां था अचनि उन्हनि जे लाइ करनि, त उन माण्हूअ खे वठी ऐं उनजी करनि। सॼे मुल्क जे लाइ उहो वीचारा ग़रीब परेशान आहिनि। न आहिनि, कमकार न आहिनि, कारोबार न आहिनि। असां एॾो वेल में पइजी विया आहियूं जो अंदाज़ कंहिंजो न आहे। तव्हां ॾिसो था, का शइ खाइण पीअण जे लाइ बि नथी मिले। जेका शइ बि ॻोल्ही वञे थी उन ते बि हुकूमत जो नंढो आहे। हाणे असां ग़रीब माण्हू काॾे वञूं, माल ढोर ढॻीअ वारा परेशान थी विया आहियूं। असांखे खाइण पीअण जे लाइ कुझु का शइ नथी मिले। हुकूमत खां कहिड़ी अपील कयो पिया? हुकूमत खां इहा ई अपील था कयूं त असांजे लाइ का सहूलियत फराहम कई वञे। ॾुखियो थो थिए। हिन महिल नजीबुल्ला शाह वटि आयो आहे सामान 3 ट्रक। असां वटि कहिड़ो सामान ई न पहुतो आहे, न ई को आयो आहे असां वटि पुछणु। ग़रीब मिसकिन ॾाढो परेशान पुरियत आहियूं। मज़दूर मड़ी आया आहियूं, मज़दूरी मिले कान थी। लॉकडाउन लॻो पियो आहे जाॾे ताॾे। नजीबुल्ला शाह वेल करे छॾियो आहे, जेको सामान अचे थो खाई थो वञे। जी, पीर जे ॻोठ जे ग़रीब पोरियत तबिके जी ॻाल्हि ॿोल ॿुधी हुननि चयो त असांखे 10 ॾींहं आहे अॼु बेयारो मददगार बणियल आहियूं। असांजी कंहिं बि हींअर ताईं का वावर न आहे कई। लॉकडाउन दौरान असांजा जेके बचा आहिनि उहे घर बुख ते वेठल आहिनि। असां सिंध हुकूमत खां अपील था कयूं त असांखे को रिलीफ या को अहिड़ो पैकेज ॾिनो वञे त जीअं असां गुज़र सफ़र करे सघूं। कैमरामैन सजाद सां गॾु नौमान, अवामी न्यूज़, पीरजो कोट। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।